कंदकोट भरिसां ट्रक जे टक्कर में एक ॼणो फौत थी वियो आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि कंदकोट मां मेहरान टीवी जो रिपोर्टर गुलाम रसूल मीरानी। जी गुलाम रसूल, कहिड़ा जी तफ़सील बिल्कुल आहिनि? ही कंदकोट में एक अफ़सोसनाक रोड हादसो जो आहे उहो पेश आयो आहे। कंदकोट इंडस हाईवे गोला मोड़ ते ट्रक सां जेको आहे कार जो ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में जेको आहे कार सवार ड्राइवर आहे जंहिंजी सुञाणप थी आहे दीदार खोसो नाले सां, उहो जेको आहे मौक़े ते ई जेको आहे फौत थी वियो आहे। ऐं इतला मिलण खां पोइ जेको आहे हद जी पुलिस ऐं इलाइक़े वासी पहुची करे फौती जेको ड्राइवर आहे दीदार खोसो, उनजो लाश खणाए करे कंदकोट सिविल अस्पताल आंदो वियो आहे, जिते फौती जा जेके वारिस आहिनि उहे पिणु उते पहुची विया आहिनि। ऐं हिन वक़्तु जेको आहे उहो ज़रूरी कार्रवाई बाद जेको लाश आहे उहो वारसनि हवाले कयो पियो वञे। ऐं हीउ रोड हादसो जेको आहे त तेज़ रफ़्तारी जे करे जेको आहे उहो पेश आयो आहे ऐं कार जी तेज़ रफ़्तारी जे करे उहा ट्रक सां टकराइजी वई, जंहिंजे नतीजे में कार सवार ड्राइवर जेको आहे उहो मौक़े ते पहुची वियो आहे। जी गुलाम रसूल, मेहरबानी अव्हां जी।